सिनिकल हॉस्टिलिटी यानी माण्हू मुफ़ाद परस्त आहिनि, माण्हू फुरण लाइ वेठा आहिनि, माण्हुनि ते ट्रस्ट न अचे त हर को पंहिंजे मतिलब जो आहे, असांखे हर को असां मूं कमु कढण लाइ वेठो आहे। हाणे कुझु त ॻाल्हि सही बि आहे, माण्हू दुनिया में आहिनि बि अहिड़ा, पर इहा हिकिड़ी ट्रेट बि आहे। कुझु माण्हू ॼमण सां ई उन्हनि खे जेनेटिक हिकिड़ो ट्रेट हूंदो आहे, हिकिड़ो जीन्स में इहो ट्रेट हूंदो आहे त उहे वॾा थींदा उहे ॿियनि माण्हुनि जे बनस्बत इहो घणो सोचींदा त माण्हू फुरण लाइ वेठा आहिनि। कंहिं बि ॻाल्हि में वेंदा, कंहिं महफ़िल में वेंदा, कंहिं दुकान ते वेंदा, उनखे ज़हन में ईंदो त माण्हू बसि फुरण लाइ वेठा आहिनि, माण्हू तंग करण लाइ वेठा आहिनि, सेल्फिश आहिनि माण्हू, मतिलबी माण्हू, दुनिया मतिलबी आहे। हाणे कुझु हैसियत सां आहे, पर ॻाल्हि आहे कुझु माण्हुनि जो ज़हन ई ओॾे वेंदो। अगरि जेकॾहिं कंहिं दुकान ते वेंदा, कंहिं पैसा वरिता, हिन शइ जा हेतिरा पैसा आहिनि, हे त फुरण लाइ वेठा आहिनि, बसि ठीकु आहे फुरनि था। हाणे इहो न तो ख़र्च बि करे आयो आहे, दुकान जो बि ख़र्चु आहे हुनजे ज़हन में इहा सोच वेंदी त माण्हू सिर्फ़ु जेब कतरण लाइ वेठा आहिनि, माण्हू तंग करण लाइ वेठा आहिनि, मुफ़ाद परस्त आहिनि माण्हू। हिनखे चइबो आहे सिनिकल हॉस्टिलिटी। पोइ हुनखे गुस्सो बि ईंदो आहे, कावड़ बि ईंदी आहे हुन माण्हू लाइ। सॼी दुनिया जेको आहे फोरू लॻी पई आहे, दुनिया कढ लॻी पई आहे, मतलबी दुनिया आहे। हाणे जॾहिं इहो ज़हन जो ख़्यालु हूंदो त ॾिठो वियो आहे साइंस में त उन्हनि माण्हुनि खे दिलि जी बीमारी बि घणी थी थिए। उन्हनि में जेको जिस्म में हिकिड़ो जीन्स में हिकिड़ो पार्ट हूंदो आहे जंहिंखे चवंदा आहियूं टीलोमर, जेको असांजी ज़िंदगी वधाइण में बि हेल्प कंदो आहे, सेल जी हयाती वधाईंदो आहे, ऐं जेको आहे असांखे बीमारियुनि खां बि थोरो बचाइण में हेल्प कंदो आहे, उहो बि नंढो थिए थो पियो। त जॾहिं हर माण्हू जॾहिं को बि स्ट्रेस हूंदो आहे, परेशानी हूंदो आहे, त असांजे जिस्म में कार्टिसाल निकिरंदो आहे, जिस्म में जेको हार्मोन आहे, जेको शॉर्ट टर्म में त हेल्प कंदो आहे असांखे जेको आहे, पर लॉन्ग टर्म में अगरि घणो कार्टिसाल निकिरंदो सदाईं लाइ त असांखे जिस्म खे डैमेज कंदो आहे, उहो आर्टरीज़ खे डैमेज कंदो आहे, दिलि खे डैमेज कंदो आहे। त उन्हनि ॾिठो त इन्हनि माण्हुनि में जेको आहे नॉर्मली जीअं कार्टिसाल असांजो पीक मथे थी वेंदो आहे, वरी पोइ हेठि लही ईंदो आहे। उन्हनि में जेको मथे थिए थो न, लहे पूरो नथो, थोरो कार्टिसाल वधियल आहे ई आहे, त पोइ उनजे करे छा थींदो, असांखे दिलि जा दौरा वधीक थी सघनि था। इहो बि ॾिठो वियो आहे त उहे माण्हू जेके आहिनि पोइ उनजे बिहेवियर्स बि अहिड़ा थियनि था, जीअं खाधा अहिड़ा खाईंदा वञी स्ट्रेस में, जंहिंमें फैट घणी हूंदी, चर्बी घणी हूंदी। ॿियो त पोइ जेको इहा स्मोकिंग कंदा, शराब बराब ॿियनि शयुनि में हली वेंदा, घणो उहो बि घणो था कनि उहे माण्हू। 2009 में अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियोलॉजी में हिकिड़ी स्टडी शाया थी। हुन स्टडी में हुननि ॾिठो त जेके माण्हू इन तबियत जा रहनि था पिया, कावड़ बि घणी अथनि ऐं जेको आहे सिनिकल हॉस्टिलिटी बि अथनि, त उनमें तक़रीबन 20 खां 25% जेके माण्हू चांस वधीक आहिनि त उनखे दिलि जा दौरा थियनि ऐं दिलि जी बीमारियूं थियनि, हार्ट अटैक थियनि। उनखां अलावा जीअं मूं ॿुधायो त उनमें टीलोमर्स जेको आहे हिकिड़ो जीन्स में जेको हिसो आहे, जेको सेल जी उमिरि वधाईंदो आहे, उहे बि जेके आहिनि घटि आहिनि। उनखां अलावा फ्रेंच नेशनल इंस्टीट्यूट में हिकिड़ी स्टडी थी, जंहिंमें तक़रीबन 4000 जेके आहिनि सिविल सर्वेंट्स खे जेको आहे उन्हनि स्टडी कयो, 19 सालनि ते उनखे स्टडी कयूं। पहिरियों उन्हनि खे ॾिठो जिन में सिनिकल हॉस्टिलिटी जेके इहे न सोच जा माण्हू हुया ऐं गुस्सो बि हुयो, उन्हनि खे स्टडी कयूं। उन्हनि खे ॾिठो 35 सालनि खां ऐं 55 सालनि जा माण्हू हुआ, उन्हनि खे स्टडी कयूं। वरी उन्हनि खे 19 सालनि खां पोइ जॾहिं जेको आहे 54 साल जा ऐं 74 साल जा हुआ, उन्हनि ॾिठो उनमें डिप्रेशन बि घणो थो थिए, उनमें एंज़ाइटी बि घणी थी थिए। जेकॾहिं उन्हनि खे इन क़िस्म जो रुझान आहे, इन क़िस्म जी तबियत आहे, इहो ॾिठो त उनखे 5 वधीक चांस आहिनि अगरि उन्हनि जी तबियत में इहा कावड़ आहे ऐं इहो जेको आहे दिलि में जेको गुस्सो आहे त दुनिया मुफ़ाद परता फुरण लाइ वेठी आहे ऐं सभु असांखे तंग करण लाइ वेठा आहिनि, त पोइ उन माण्हू में डिप्रेशन बि वधे थो। ॾिसो उन में दिलि जी दौरा वधनि था पिया, डिप्रेशन वधे थो, उनजी लाइफ एक्सपेक्टेंसी घटिजे थी पई। त असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते कमु करिणो आहे त जीअं इहा सोच असांजी न रहे, त उहो कीअं कमु कजे उहो ॿियनि वीडियोज़ में ॿुधाइबो। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, घणे या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।